वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां। नेब अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकन अब्बासी ख़िलाफ़ रेफरेंस वापस वठी छॾियो आहे। कराची जी एहतसाब अदालत रेफरेंस वापस वठण वारे नैब जी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। अदालत नैब चेयरमैन खे रेफरेंस वापस मोकिलण जो हुकुम बि ॾेई छॾियो आहे। अॼु असां लाइ ख़ुशीअ जो ॾींहुं आहे। नैब पंहिंजो रेफरेंस वापस वठी छॾियो। शाहिद खाकान अब्बासी जो इहो चवणु आहे। असां ते केस करप्शन जो न हो। अॻूणे वज़ीर आज़म वधीक चयो त नैब खे ख़त्म करण खां सवाइ मुल्क न हलंदो। जेतिरो जल्दी थी सघे नैब खे ख़त्म कयो वञे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर ज़ुल्फी चांडियो खां। जी ज़ुल्फी, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, पीएसओ में गैर कानूनी बैठनि जो रेफरेंस जे केस में अदालत में अॻूणो वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी अॼु पेश पियो। अदालत में अख़्तियारनि पारां रेफरेंस वापसि वठण जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी। अदालत नेब पारां रेफरेंस वापसि वठण जी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। अदालत नेब चेयरमैन खे रेफरेंस वापसि मोकिलण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत में शाहिद खाकान अब्बासी ऐं ॿियनि पारां ज़मानत वापसि वठण वारी केस वापसि वठण जी दरख़्वास्त ॾिनी हुई। अदालत दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी असां अदालत अॻियां मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो, हिन 3 सालनि में असांजे ख़िलाफ़ सिर्फ़ु हिकु शाहिद बयान रिकॉर्ड करायो। ही रेफरेंस करप्शन ते न पर अख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमाल ख़िलाफ़ हुयो। हिन वधीक चयो त उहो रेफरेंस 3 सालनि खां वधीक अरसे खां शायदि हली रहियो हुयो। हिन वधीक चयो त जेतिरे जल्द नेब खे ख़त्म कयो वेंदो ओतिरो जल्द मुल्क बहितर थींदो। अदालत में केसनि जे हक़ीक़त साम्हूं अची वियो ऐं अहिड़ी क़िस्म जा केस पॉलिटिकल इंजीनियरिंग लाइ शुरू कया विया आहिनि। पाकिस्तान जे समूरनि स्टेक होल्डरनि खे वेहणु घुरिजे ऐं समूरनि मामलनि खे ॾिसणु घुरिजे। हिन वधीक चयो त असां अॻिते हली सूरताल खे बहितर बणाइण जे लाइ प्रोग्राम शुरू करे रहिया आहियूं। शाहिद खाकान अब्बासी चयो त जन मुल्क जा मिसाल ॾिना वेंदा आहिनि, उते निज़ामी फ़ैसिला 3 ॾींहंनि में अंदरि कया वेंदा आहिनि ऐं हिते 4-4 साल लॻी था वञनि। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी ज़ुल्फी अपडेट करण लाइ।